सॼी सिंध में चौमासी बरसातुनि सबबि केतिरा ई शहर तोड़े इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उते भान सईदाबाद मंशर ढंढ ते पाणीअ जो दबाव वधण सबबि केतिरा ई ॻोठाणा ख़ौफ़ सबबि पंहिंजा घर छॾे बंधनि ते रहाइश इख़्तियार करे रहिया आहिनि, जॾहिं त मंशर ढंढ जे दानिस्तर दरवाज़े टुटण सबबि सॼे इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो हो। मंशर ढंढ में पाणीअ जो दबाव वधण सबबि मुहाणा पिणु बेरोज़गारी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ॻोठाणा इंतिज़ामी नाअहली जो पिणु दावो करे रहिया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आवाज़गार एसोसिएशन जे अॻुवाणनि मुहाणनि तोड़े मक़ामी माण्हुनि जो चवणु हो त तक़रीबन 2 खां 3 हज़ार जे विच में हले पियो की सुख ऐं मथां बारिश सुभाणे खां राति खां शुरू आहे ऐं माण्हू घर छॾे ॿोॾि जे ख़ौफ़ खां मथे बंधनि ते वेठा आहिनि, रोडनि ते वेठा आहिनि। इन्हनि जो असरु कहिड़ो थींदो बरसाति ईंदियूं ऐं हूअं ई जेका गुज़री बासे त बरसाति आहे उन में जंहिं जो कमी लाइ फिरी कनि जेके वीचारा अॼु वठाए वेठा। उनखां पोइ मंछर जो मसइलो आहे त मंछर में जीअं बारिशूं आयूं आहिनि तीअं बोर थी वई आहे त मला त बिल्कुलु सवाइ बेरोज़गार आहिनि। उनखां अलावा जेको मज़दूर तबिको आहे उनजो रोज़गार बंदि थियो आहे बरसाति जे करे। ऐं पहिरियां फिलफोर उनजी मदद करणु खपे त जीअं उन्हनि खे पकी पकाई रोटी हुजे या राशन हुजे का टेंट वग़ैरह हुजनि जीअं मिले। बाक़ी हिन जेको दरवाज़ो जो इशू आहे त 6 महीननि खां असां पिटे पिटे थका आहियूं। अॼु ई हुन थियो ज़ाहिर थियो त असांजी पुल बि किरी पई ऐं असांखे ख़तरो थी सघे त इहो पुलिस जी डैमेज थी वञे हलियो। जेको बि तरीक़ेकार तरीक़े कंदो उहो अञा त कामयाबु कोन थो वञे। कोशिशि में थी सघे त 2 महीने में इहो कमु थी बि वञे। पर असांजो बहितर तरीक़ो आहे त जीअं जो इहा हुनखे फिलफोर हिन छा ते इमदाद पहुचायो ऐं उन्हनि खे रिलीफ पहुचायो, ॿेड़ियूं पहुचाई वियूं, जेको बि कुझु हुयो हुनजो तरीक़ेकार उहो पहुचायो। असां वटि कल्ह खां वठी जेको दरवाज़ा भॻा आहिनि अञा सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि, उनजो कुझु बि कोन्हे को। ऐं असांजो मलाह ऐं मज़दूर तबिको एतिरा त बेरोज़गार आहिनि जो एरीगेशन वारनि ते वटनि सटूं ॾींदा त किथे मज़दूरी मिले, मज़दूरी कोन थी मिले ऐं तमामु दरबदर आहिनि। इन्हनि जे लाइ पहिरीं फिलफोर को एक्शन थिए ऐं हिनखे क़दम खणी हुनजे ग़रीबनि जो भलो थिए। असां हीअ पेट्रोलिंग कंदा आहिनि, असांखे दिलासा था ॾियनि त असां दरवाज़ो विझूं था, तव्हां लाॾो पलाण न कयो। असां चयो असांखे गाॾियूं ॾियो, असांखे रेस्क्यू लाइ कुझु ॾियो। ऐं असां बंदर ते टपड़ कढी अची रखिया आहिनि त चवंदा हिते छो था रखो, हिते असांजा साहब था गाॾियूं लंघनि, असांखे दॿाइनि था हुते अची। हे कहिड़ो तरीक़ो आहे? हे ना हिली आहे सौंसे थो। ऐं 5 बजे दरवाज़ो टुटो आहे ऐं हिननि चयो त फी असां 8 बजे दरवाज़ो असां हाणे हिनखे तयारु करे असां हिनखे लॻाईंदासीं। दरवाज़ो लाथऊं अहिड़े तरीक़े सां लाथऊं जेको सफ़ा ना हिली जे हिसाब सां। ॼट बि ईअं न करे, हो किरी पियो। ॼट बि ईअं दरवाज़ो न लाहे। हे इंजीनियर कहिड़े तरीक़े जा थिया, कहिड़े तरीक़े जा हीअ जेके टेक्निकल माण्हू थिया। असांखे ॼट खे ख़बर पए त हीअं न थींदो, बंदि न थींदो पाणी। पोइ मंछर वारनि माण्हुनि जो धंधो बेरोज़गारीअ में वेही आहिनि, अॼु ताईं धंधो उन्हनि जो कोन्हे। वरी जेके घर घाट आहे उन्हनि जा उहे बि हींअर ख़तरे में के ॿुॾी आहे। ऐं माण्हू सभु रोडनि ते वेठा आहिनि जेके उन्हनि खे वेले हिकिड़े जी बि ईमानदारी पुछी त किन माण्हुनि खे वेले जी खाइण जी बि ताक़त कान्हे। हाणे उहे दरबदर आहिनि जेके सुबुह जो शाम ताईं दुकानदार खे सताईंदा त असांखे वेलो मिले त पोइ खाऊं। उहो हाणे वीचारा डोड़ डुक में भॼ भॼा में लंघण पिया सुम्हनि ऐं हुकूमत खे बि अर्ज़ु त उनखे मदद करे न। पहिरीं ॻाल्हि त मंछर में जेको पाणी आयो असां ॾाढा ख़ुशि थियासीं, छो त हीअ मंछर जे माहीगीरनि जी न पर पूरे इलाइक़े जी ख़ुशहाली आहे। ऐं 20 सालनि खां पोइ ई पहिरियों दफ़ो असां ॾिठो आहे त असांजी ढंढ मिठे पाणी सां भरिजी वई आहे ऐं जेको गदिलो पाणी उहो निकिरी वियो। उन सां हारी नारी असांजा माहीगीर सभु ॾाढा ख़ुशि थियासीं। पर हीअ अचानक जेको इंसिडेंट थियो आहे दानस्तर जो दरवाज़े जे निकिरी वञण जो, इहो ॾाढो ख़राबु अमल थियो आहे ऐं इनखे न थियणु खपे। हा, पर छाकाणि त इन में कुझु एरीगेशन वारनि जी जेका आहे लापरवाही उन जे करे हीअ थी वियो आहे। हाणे उनखे हल करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त उनखे फौरी तौर ते जेको आहे सो नवां दरवाज़ा लॻाए ऐं उनखे बंदि कयो वञे। जेको इलाइक़े में ॾहकाव आहे, इलाइक़े में जेका अफ़रा तफ़री आहे, इलाइक़े जे माण्हुनि में जेको ख़ौफ़ ऐं हिरास आहे ॿोॾ वारो, उहो ख़तमु थियणु खपे। हाणे उन में ही पंहिंजे कोशिशुनि में लॻा पिया आहिनि, छाकाणि त असीं नॉन टेक्निकल माण्हू आहियूं, ही टेक्निकल माण्हुनि जो कमु आहे। असीं जेकर वेही हिते पंहिंजी राय ॾींदासीं त हिनखे हीअं कयो, हिनखे हीअं कयो, त इहा असांजी बेवकूफ़ी थींदी। हिन जी हिकिड़ो ई हल आहे त हीअ जेके टेक्निकल माण्हू आहिनि उहे कंहिं तरीक़े सां हिनखे पाणीअ खे बंदि कनि। ऐं मां सम्झां थो हिन वक़्त ताईं जेका असांखे ब्रीफिंग पे ॾिनऊं या असां ख़ुदि ॾिसी आया आहियूं त 6 खां 7 ॻोठ डायरेक्ट मुतासिर थिया आहिनि ऐं उनखां वधीक जेके आहिनि 20-25 ॻोठनि जा माण्हू ख़ौफ़ में पंहिंजा सामान सड़ा खणी बचाव वारनि हंधनि ते विया आहिनि। ऐं ख़ौफ़ उन्हनि जो करणु हिकिड़ो जेको आहे उहो हिकिड़ो रद्द अमल आहे जेको यकीनन थींदो। छाकाणि त हेॾी वॾी ढंढ जॾहिं 17 फुटनि जे पाणीअ सां भरी पई हुजे ऐं उन जे रेगुलेटर जो दरवाज़ो लुढ़ी वञे त
त माण्हुनि में ख़ौफ़ जेको आहे उहो यकीनी थींदो। ऐं छाकाणि त असीं वरी 2010 जी ॿोॾि भोॻे चुका आहियूं, इन करे माण्हुनि में उहो ख़ौफ़ रहे थो। पर सूरत हाल ईअं नाहे। असां पुरुमीद आहियूं त अलाह कंदो माण्हुनि जे दुआउनि सां ग़रीबनि जा झुॻा बचंदा। ऐं जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे असां अपील कई आहे सरकार खे। हिन वक़्तु MNA साहिबु आयो हो, असांजो DC साहिबु आयो हो, उनखे असां इहा ई ॻाल्हि कई त जेके माण्हू ख़ौफ़ में निकिता आहिनि उन्हनि खे ख़ौफ़ मां न रुॻो कढियो वञे पर उन्हनि जी मदद कई वञे। जेके माण्हू रोडनि ते अचे पंहिंजे सामान समेत वेही रहिया आहिनि, फौरी तौर ते उन्हनि जे रिलीफ जो बंदोबस्तु कयो वञे, जंहिंमें फूड हुजे, मेडिकल जूं कैंपूं लॻायूं वञनि। त मां सम्झां थो ऐं इरिगेशन वारनि असांखे यकीन ॾियारियो आहे त अॼु राति ताईं असां इहो टुटल दरवाज़ो जेको आहे उनजे जॻह ते नओं दरवाज़ो हणी वेंदा। साईं जीअं त हिन खे वक़्तनि वक़्तु साल खां मथे असां एहतजाजनि हुआसीं, सिंध यूनाइटेड पार्टी हिते एहतजाज कया ऐं उन सां हे यूनियन काउंसिल बूबक, जाफराबाद ऐं ॿियनि यूनियन काउंसिल 5-6 यूनियन काउंसिल गॾाए असां एहतजाज कया। महीनो अॻु हिते असां पूरो मन एहतजाज कयो, बाबा हे दरवाज़ा जेके आहिनि रेगुलर ख़तमु आहे, दरवाज़नि में को बि बर्दाश्त कान्हे, हिननि खे रिमॉडलिंग करे असांखे तहफ़ुज़ ॾियो। हे 4 मरतबा टुटी चुका आहिनि। असां CM सिंध खां मुतालबो कयो, CM सिंध खे असां अपील कई, चीफ जस्टिस खां अपील कई असां, ऐं हिते एरिगेशन डिपार्टमेंटनि वारनि सां असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मिलियासीं, उन्हनि खे चयोसीं, मगर थियो इहो त हिननि का बि तहरीक कान वरिती। ऐं हिते चीफ सेक्रेटरी रफ़ीक अहमद बुरड़ो साहिबु रमज़ान महीने में आयो आहे, मां पाण उनखे ख़ुदि दरख़्वास्त ॾिनी, उन मुंहिंजी दरख़्वास्त वरिती, उन पाण इहो मञियो त हीअ रेगुलेटर ख़तमु आहे ऐं हीअ दरवाज़ा जेके आहिनि पाणी बर्दाश्त न करे सघंदा। उन बावजूदि एहतजाजनि असां हिते बीठासीं, उन बावजूदि कुझु कोन थी सघियो। बरसाति जेकॾहिं ज़्यादा आहे उन जो त अञा को रिज़ल्ट कोन्हे, बाक़ी हीउ जेको दरवाज़ो भॼी पियो आहे इन जे करे किथे बि ॿोॾ न ईंदी। छा जे करे हीउ अंग्रेज़नि क़ाइमु कयो हो, हीउ जेका आहे न, हीउ 3 गेट अंग्रेज़नि जे वक़्त में 1932 जा लॻियल आहिनि ऐं हो इन करे ई लॻायूं त जीअं ॿोॾ जी सूरत हाल में बंद खां दबाव घटाइण जे लाइ हिननि खे खोलियो वञे। हींअर हे आवाम जेको परेशान अचे थो, ॿोॾ आहे, ॿोॾ त जेका नामुमकिन आहे। अलबत् हीअ जेका आहे अञा 3 ई खोलनि त जीअं पाणी वञी छोड़ करे हिन में दरिया में। अच्छा, इन सां न ॿुड़ी सघे न, ॻोठ काफ़ी हेठि आहिनि न, हो त हीअ त कोन ॿोड़ींदो न, अलबत् बरसाति ॿोड़ींदो। हींअर अॻु में बि हिते बरसाति जे करे काफ़ी माण्हू पंहिंजा घर न हिन जो को अहमियत, हीअ 150 क्यूसिक हींअर हले पियो। हींअर 500 जे बजाए हो 2 दरवाज़ा बंदि अथसि, फ़क़ति 150 क्यूसिक आहे। हाणे 150 क्यूसिक्स हिन में मंछूर में हिन महिल अवेलेबल आहे 9.5 लख क्यूसिक। हाणे इहो 150 9.5 लख क्यूसिक कॾहिं ख़ारिज कंदो? सो ही इन मां को बि ख़तरो कोन्हे, माण्हुनि में हिरास आहे इन जे करे जो बरसाति जे करे हेठां में पाणी घणो बीजी वियो आहे, इन जे करे ॿी का ॻाल्हि ई कोन्हे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुतासिर ॻोठाणनि जी बिना देर वाहर कई वञे ऐं उन सां गॾोगॾु मंशर ढंढ जो टुटल दरवाज़ो पिणु ठारायो वञे त जीअं ॿोॾ जे इम्कानी ख़तरे खां बची सघिजे।